अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा चार जेडीओ न्यूज़ यहाँ वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। सकरण मां दिलदार चांडियो जी नेशनल प्रेस क्लब पारां सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे क़त्ल ख़िलाफ़ सकरण में सहाफ़ी चौंक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिंमें सकरण जे सियासी समाजी सिविल सोसाइटी सोशल वर्करनि ऐं सहाफ़ी बिरादरी वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं जो चवणो त सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे क़ातिलनि खे फिलफोर गिरफ़्तार कयो वञे। वधीक ॾिसूं था दिलदार चांडियो जी हीअ रिपोर्ट। सिंध जे बहादुर सहाफ़ी शहीद अज़ीज़ मेमण के बेदर्दीअ सां क़त्ल करे हुन जो लाश जंग में फिटो कयो वियो। निहायत ई ॾुखोईंदड़ ॻाल्हि आहे। असां सकरंड सां गॾोगॾु सॼी सिंध ऐं ख़ासि तौर ते कावश ऐं KTN जे सथ सां हिन ॾुख में बराबरि जा शामिल आहियूं ऐं असां घुर कयूं था त शहीद अज़ीज़ मेमण जे वारसनि खे ऐं उन जे खून सां इंसाफ़ कयो वञे। नेशनल प्रेस क्लब सकरण जे साम्हूं धरणो वियो आहे त शहीद अज़ीज़ मेमण जा क़ातिल गिरफ़्तार कया वञनि। इन सिलसिले में अॼु सकरण जे सहाफ़ी चौक ते गुल मोहम्मद रिज़ साहब जी अॻुवाणी में धरणो वियो आहे त असीं मुतालबो था कयूं त महिरबानी करे IG सिंध इन मामले जो नोटिस वठी शहीद अज़ीज़ मेमण जा क़ातिल गिरफ़्तार कया वञनि। अज़ीज़ मेमण जो क़त्ल हिकु सहाफ़ी जो क़त्ल न आहे, पर हीउ मज़लूम जो क़त्ल आहे, हीउ ग़रीबनि जो क़त्ल आहे। उन जे लाइ असां हिते सकरण में सभु जेके बि तनज़ीमुनि जा माण्हू गॾु थिया आहियूं, हुननि जे क़ातिलनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे। हिकु सहाफ़ी जो क़त्ल मज़लूमनि जो क़त्ल हूंदो आहे। असां मज़लूमनि जो आवाज़ु सहाफ़ी इख़बारनि ज़रिए TV निशात जे ज़रिए मथे वाननि ते पहुचाइनि था। असां मुतालबो था कयूं त अज़ीज़ मेमण जे जा क़ातिल केॾा बि बासर छो न हुजनि, पर उन्हनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे। सहाफ़ी अज़ीज़ मेमण सां जेको नाइंसाफ़ी थी आहे, उनजे पुरज़ोर मुतालो कयूं पिया त असां हुकूमत वक़्त खां त हिनखे जेको आहे सो इन जा क़ातिल फ़ौरन गिरफ़्तार कया वञनि। नंबर ॿी ॻाल्हि त सहाफ़ी मुल्क जो ज़िम्मेवार शोबो आहे, उन सां जे करे ही ॿिए अखियाई थिए पई त उहो ग़रीब आवाम सां छा थींदो।